ख़बर मां ॾियूं कराची खां भुंग लाइ अगवा केस में 5 जवाबदारनि जी उम्र कैद वारी सज़ा ख़िलाफ़ अपील रद्द कई वई आहे। सिंध हाई कोर्ट जवाबदारनि खे मातहत अदालत पारां ॿुधायल सज़ा बरक़रार रखण जो हुकुम ॾिनो आहे। जवाबदार 2015 में रहीम गुल खे अगवा करे 1 करोड़ रुपया भुंग घुरियो हुयो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि 2015 में रहीम गुल खे अगवा करे 1 करोड़ रुपया भुंग घुरियो हो। ख़बर मां ॾे रहिया आहियूं कराची खां भुंग लाइ अगवा केस में 5 जवाबदारनि जी उम्र कैद वारी सज़ा ख़िलाफ़ अपील रद्द कई वई आहे। सिंध हाई कोर्ट जवाबदारनि खे मातहत अदालत पारां ॿुधायल सज़ा बरक़रार रखण जो हुकुम ॾिनो। जवाबदारनि 2015 में रहीम गुल खे अगवा करे 1 करोड़ रुपया भुंग घुरियो हुयो। ख़बर मां ॾे रहिया आहियूं भुंग लाइ अगवा केस में 5 जवाबदारनि जी उम्र कैद वारी सज़ा ख़िलाफ़ अपील रद्द थी आहे। सिंध हाई कोर्ट जवाबदारनि खे मातहत अदालत पारां ॿुधायल सज़ा बरक़रार रखण जो हुकुम ॾिनो।